अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो। यार जेके नया प्लेयर आहिनि इन्हनि सां लाज़मी खेॾंदा कयो। जेके बोट हूंदा आहिनि न, यकीन कयो असांजी जान जी बाज़ी बि जेका न लॻाए अव्हां खे रिवाइव ॾींदा आहिनि। ठीकु आहे, त इन्हनि सां लाज़मी खेॾंदा कयो। जेतिरो थी सघे रश गेम खेॾंदा कयो। रश गेम खेॾण सां अव्हां जी जेका न जाम गेम भली थींदी। ऐं कोशिशि कंदा कयो त क्लोज फाइट में हमेशह जेको न जिगल कंदा कयो। जिगल जाम ज़बरदस्त शइ आहे। ऐं ॿियो स्किन्स खे ॾिसी जेको न ॾुजंदा न कयो भाउ। इहे जेके स्किन्स वारा हूंदा आहिनि तक़रीबन बोट हूंदो आहे, स्किल्स मैटर कंदो आहे। क्लोज फाइट में हमेशह कोशिशि कंदा कयो जॾहिं 1 वर्सेस 1 हुजे त लेटी पवंदा कयो अचानक। जीअं अगरि हींअर आउं न लेटां त शायदि आउं मरी पवां। ठीकु आहे, ॿियो इंशाअल्लाह नेक्स्ट वीक आउं यूट्यूब ते जेको आहे न रोल पास गिव अवे कंदुसि। त सभु सिंधी भाइरो ज़रूरु पार्टिसिपेट कजो। अव्हांखे रोल पास आउं ज़रूरु ॾींदुसि। ॿियो अव्हांखे ख़बर आहे त हाणे जेको आहे न पाण लास्ट में डायलॉग वठंदा आहियूं। अव्हांखे ख़बर आहे उहो डायलॉग कहिड़ो आहे, त सभु कमेंट में डायलॉग लिखिजो। हला म्यूज़िक।